अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नज़्ज़लल आयाति व अंज़लल बय्यिनात फ़तलअद्दीन व तबअल यकीन रब्बना लकल हक़ीक़तु हक़्क़न व कुल्लुल मजाज़ व लकल अम्रु तहक़ीक़न व कुल्लुल मुजाज़ अइन्नतुल मबादी बियदिक व नवासिल मक़ासिद मुफ़व्वज़तुन इलैक अंतल मुस्तआन व अलैका तुक़लान वस्सलातु वस्सलामु अला मन बुइस बिद्दलील फ़ीहि शफ़ाउल लिकुल्लि अलील व अला आलिहि व अस्हाबिहि अल्लज़ीना हुम मुक़द्दिमातुद्दीन व हुज्जजुल हिदायति वल यक़ीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। व क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम मल्लम यतगन्ना बिल कुरआन फलैसा मिन्ना औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलात शरीफ पढ़ो। मोहतरम दोस्तों ऐं अज़ीज़ तालिब इल्मो, मुंहिंजा दोस्तों, अल्लाह जल्ल जलालहू इंसान के पूरी मखलूक़ात मां वॾी शराफ़त ऐं फ़ज़ीलत ॾिनी आहे। इन जे करे इंसान के अफ़ज़लुल मखलूक़ात या अशरफुल मखलूक़ात चयो वञे थो। ऐं ही पूरो कारखानो ॼण त इंसान जे लाइ बनायो वियो आहे। इन जे करे इंसान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे अंदरि इन्हनि शयुनि जो ऐं इहे शयूं इंसान खे कम में अचनि थियूं। हैवानात हुजनि, नबातात हुजनि, जमादात हुजनि, असीं उन्हनि जा मोहताज आहियूं। पाणी जा, बाहि जा, हवा जा, खाधे पीते जा, सिज जी रोशनी जा, रहण में ज़मीन जा। पर मखलूक़ात जे कम में अचण वारा असीं न आहियूं। असांखे सुवारी जे लाइ गॾह जी ज़रूरत आहे, पर गॾह खे त असांजी ज़रूरत न आहे। असांखे उञ खे ख़तमु करण जे लाइ पाणी जी त ज़रूरत आहे, पर पाणीअ खे त असांजी ज़रूरत न आहे। सम्झ त मालूम अची थियो त हे पूरियूं शयूं इंसान जे लाइ आहिनि। इंसान जॾहिं मखलूक जे कम में अचण वारी शइ न आहे त हिन जा ॿ गर्ज़ थींदा, या बेफ़ाइदी शइ या इन जो मक़सदु आम मखलूक़ात खां बि मथे। बेफ़ाइदी त थी नथी सघे, त इन जो मक़सदु आम मखलूक़ात खां मथे आहे त पूरी काइनात इंसान जे लाइ आहे, इंसान अल्लाह जी इबादत जे लाइ आहे। सम्झ, इन जो मक़सदु सभ खां ऊचो ऐं वॾे में वॾो मक़सदु आहे। त इंसान अफ़ज़लुल मखलूक़ात आहे, पर उन मखलूक़ात मां इंसान मां अफ़ज़ल इंसान उहो आहे जंहिंमें ॿ सिफ़तूं हुजनि। हिकिड़ी इल्म वारी सिफ़त हुजे, ॿी अमल वारी सिफ़त हुजे। जेको इंसान आलिम बि आहे ऐं उन सां गॾोगॾु आमिल बि आहे, उन जो दर्जो बाक़ी इंसाननि ते ज़्यादा आहे। पोइ इहा जुदा ॻाल्हि आहे त इहे ॿ सिफ़तूं इल्म ऐं अमल वारी, तंहिंमें बि इल्म मुक़दम आहे अमल ते, छो त अमल इल्म जो मोहताज आहे, बाक़ी इल्म त अमल जो मोहताज न आहे। तव्हां नुमाज़ तॾहिं पढ़ी सघंदा सही तरीक़े सां जॾहिं पहिरीं उनजो इल्मु हुजे। तव्हां का बि कमीस तॾहिं सुबी सघंदा जॾहिं पहिरीं उनजे सुबण जो इल्मु हुजे। गाॾी जी ड्राइवरी तॾहिं करे सघंदा जॾहिं उनजो इल्मु हुजे। त अमल इल्म जो मोहताज आहे ऐं इल्मु अमल जो मोहताज न आहे। तंहिंजे करे अल्लाह जल्ल जलालहू इंसान जी जेका तख़लीक़ ऐं पैदाश कई आहे, तंहिंमें ॿिन्ही क़िस्मनि जा उज़वा रखई, छो त हिनजो कमाल ॿिनि सिफ़तनि सां वाबस्तु आहे, हिकिड़ो इल्म सां, ॿियो अमल सां। तंहिंजे करे परवरदिगार आलम इल्मी उज़वा बि रखिया ऐं अमली उज़वा बि रखिया। हीअ असांजो मोह जेको आहे सो सॼो इल्म जो मर्कज़ आहे। हिन में जेके बि हीअ यूनिवर्सिटी आहे जंहिंमें सभु प्रोफेसर रखी आहे। अख बि आलिम आहे, नक बि आलिम आहे, ज़बान बि आलिम आहे, कन बि आलिम आहे, दिमाग़ बि आलिम आहे। हिन कंध खां हेठि जेके बि उज़वा आहिनि सभु अमली उज़वा आहिनि। इल्मी उज़वो को बि कोन्हे। हथ ऐं पेर सां सम्झनि, या हीअ पूरी डिज़ाइन तंहिंसां अमल थींदो आहे, पर इल्मु न थींदो आहे। पोइ जुदा ॻाल्हि आहे त जीअं यूनिवर्सिटी जे अंदरि सभु कंहिं शोबे जा जुदा जुदा प्रोफेसर हूंदा आहिनि, तीअं हिते बि जुदा जुदा प्रोफेसर आहिनि। अलवान जो इल्मु, रंग जो इल्मु, इहो अख सां थींदो।
हीअ शइ ॻाढ़ी आहे या अछी आहे, कारी आहे या हैदी आहे, तंहिंजो पतो इल्म अख सां थींदो। बाक़ी जेकॾहिं अख जे अॻियां बोड़ जी प्लेट भरे रखबी ऐं अख खे चओ त फ़ैसिलो करे ॿुधाए त हिन बोड़ में लूणु आहे या कोन्हे, त इहो फ़ैसिलो अख जो न आहे। इहो कमु उहा न कंदी। अख खां हेठि नक आहे, नक बि आलिम आहे, पर नक जेकॾहिं आलिम आहे त रवाए जो आलिम आहे। हीअ शइ ख़ुशबूदार आहे, हीअ शइ बदबूदार आहे, इन जो पतो कंहिंसां पवंदो? नक सां पवंदो। पर जेकॾहिं तव्हां ॿ माण्हू नक जे अॻियां रखो, नक खे चओ त फ़ैसिलो कर, अख पूरो था त हिननि में कारो कहिड़ो आहे, अछो कहिड़ो आहे, त इहो फ़ैसिलो नक जो न आहे। बाक़ी पंहिंजे पंहिंजे फन जो, शोबे जो वॾे में वॾो प्रोफेसर आहे। हे खुताबी वीचारा वेठा आहिनि, फ़क़्र वठंदा आहिनि, सम्झ मस्जिद में जेकॾहिं वेठा हूंदा, पाड़े वारे जे घर में इलाची जो दाग़ ईंदो, सम्झंदा त हुते सीरो पियो रहिजी। इहो कमु जेको आहे सो नक जो आहे। पंहिंजे शोबे जो वॾे में वॾो आलिम आहे। ज़बान बि आलिम आहे, पर अज़वाक जी आलिम आहे, ज़ाइक़नि जी आलिम आहे। हीअ खटी आहे या मिठी आहे, कारी आहे या खारी आहे, इन जो पतो ज़बान सां पवंदो आहे। अल्लाह जल जलालू जेके सभ खां आला दर्जे जा इंसान बनाया आहिनि, तिनजी अख या नक या ज़बान उनमें कुवत ज़्यादा आहे। पैगंबर असीं न फ़क़ति साम्हूं शइ ॾिसी सघूं था। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तिरमिज़ी ऐं बुखारी में हदीस आहे त नुमाज़ वारी हालत में जीअं अॻिए खे ॾिसंदा हुआ, तीअं पोइ खे बि ॾिसंदा हुआ। इहा अख जी कुवत आहे। ज़बान जी कुवत इन खां बि ज़्यादा आहे। ज़बान जी कुवत सम्झ, हिकिड़ी औरत बुखारी में हदीस आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां सम्झ बोड़ जी प्लेट रखी, बोटी चॿाड़े ॿाहिरि कढियऊं, फरमायूं त इन्हा शातुन क़द ज़ुबियत बग़ैर इज़्नि आलिहा, हीअ ॿकरी मालिक जे इजाज़त खां सवा कुठल आहे। औरत त हैरत में पइजी वई त अल्लाह जे रसूल खे इहो पतो कीअं पियो। हैरत ख़ुदि पाण साईं जिन हटाई, ज़बान ॿाहिरि कढी ॿिनि आङिरियुनि में झले, फरमायूं त खारे ऐं खटे जो, कड़े ऐं मिठे जो फ़र्क़ु सभु कंहिंजी ज़बान करे सघे थी, हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु फ़क़ति नबूवत वारी ज़बान करे सघे थी। उहा फ़क़ति नबूवत वारी ज़बान आहे जेका हराम ऐं हलाल। असांजे ज़बान मां जेकॾहिं 5 हदीसूं निकितियूं आहिनि त 10 कूड़ बि निकिता आहिनि। असां जेकॾहिं 5 ॻाल्हियूं उम्मत खे सही सम्झायूं आहिनि त 10 ॻाल्हियूं ग़लति बि सम्झायूं आहिनि। पर पैगंबर जे अॻियां जॾहिं अब्दुल्ला बिन अमर बिन आस हुज़ूर जिन ॻाल्हाइनि पिया, हीउ लिखे पियो पहिरियों पहिरियों वही जो अक़वाल ऐं हदीस जो कातिब आहे। तॾहिं अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह, तव्हां कावड़ वारी हालत में हूंदा आहियो, पोइ कावड़ वारी हालत में तव्हांजे ज़बान मां जेकॾहिं को कलमो निकिरे त आउं लिखी उम्मत ताईं पहुचायां या न? छो त गुस्से जी हालत में इंसान खां ग़लति ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि। तॾहिं पंहिंजी ज़बान ॿाहिरि कढी आङिरियुनि में झले फरमायूं त उक्तुब फइन्नहु ला यख़रुजु मिन फ़ीहि इल्ला हक़, फरमायूं त उहा बि लिखी उम्मत ताईं पहुचाए, छो त हिन ज़बान मां हक़ खां सवाइ ॿी ॻाल्हि निकिरी नथी सघे। पोइ नबूवत जी ज़बान बि अजीब हूंदी। हे त सभु आलिम आहिनि। क़ुर चवे थो वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून, कुवत सामिया बि आलिम आहे। हीअ अरबी जो आवाज़ आहे, सिंधी जो आवाज़ आहे। पोइ जुदा ॻाल्हि आहे त उलमा जो पंहिंजो मसलक आहे त कुवत बासिर या कुवत सामिया मां ज़्यादा फज़ीलत कंहिंखे आहे। सो उलमा चयो त कन वारी कुवत खे ज़्यादा फज़ीलत आहे अख वारी कुवत ते, छो त इफ़ादे ऐं इस्तिफ़ादे जो मदार कननि ते आहे, अख ते कोन्हे। तंहिंजे करे अंबिया खे नाबीन बनायो वियो, पर ॿोरो कोन बनायो वियो। नाबीन त अल्लाह से नबी मोकिलिया हुआ जीअं हज़रत शोएब वग़ैरह, पर ॿोरो न मोकिलियो वियो हो। छाजे करे त कुवत साम्हूं ऐं ॿुधण वारी कुवत ख़तमु थींदी त ॻाल्हि सम्झाए बि कोन सघंदो, सम्झी बि कंहिं क़िस्म जो न सघंदो। वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून, ही ॿारी हिकिड़ी मोह जेतिरी आहे जंहिंमें 4 या 5 प्रोफेसर वेठा आहिनि। इन्हनि जूं सरादूं एॾियूं मज़बूत आहिनि। अखि लूस थी वञे नक कमु कंदो आहे, नक लूस थी वञे ज़बान कमु कंदी आहे, ज़बान लूस थी वञे त कन कमु कंदा आहिनि, सभु कुझु कमु कंदा आहिनि। पर इन्हनि जो मर्कज़ दिमाग़ आहे। दिमाग़ जेकॾहिं ख़तमु थी वियो त को बि उहो कमु न कंदो। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम, सम्झ अंबिया जो लफ़्ज़ इहो जमा नबी जो, नबी जी माना हूंदी आहे मुख़बिर। मुख़बिर जो ताल्लुक़ ऐं ख़बर जो ताल्लुक़ इल्म सां थो अची वञे त अंबिया नबूवत इल्म जो शोबो थी अची वञे। पर जीअं अंबिया में मुख़्तलिफ़ क़िस्म जे फननि जा आलिम, तीअं नबियुनि जे अंदरि जेको मर्कज़ इल्म जो आहे उहो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक। त इंसान खे फज़ीलत 2 शयुनि जे करे ॾिनी वई, हिकिड़ो इल्म जे करे, ॿियो अमल जे करे। हीउ सॼो मर्कज़ इल्म जो आहे। हेठि जेको पोणा 2 मण बदन आहे उहो सॼो अमल जो आहे। पर तव्हां पाण फ़ैसिलो करियो त इंसान जी क़दुरु ऐं क़ीमत मोह में आहे या पेरनि में आहे। ॻाल्हायो, मोह में आहे, पेरनि में कोन्हे, हथनि में कोन्हे, पेट में कोन्हे। पेर कहिड़ा बि सुहिणा हूंदा, मोह कारो हूंदो, केरु चांहि जो कोप कोन पीआरींदो। जेकॾहिं मोह हुनजो सुहिणो हूंदो त पेरनि खे केरु कोन ॾिसंदो त हुनजो वज़न केतिरो आहे। क़दुरु ऐं क़ीमत जेकॾहिं रखी वई आहे त मोह में रखी वई आहे। इल्मी उज़वनि खे मथे करे, अमली उज़वनि खे हेठि करे ॿुधायो वियो त इल्म खे अमल ते फज़ीलत। हाणे इल्म जे हासिल, ऐं शागिर्दनि खे थो सम्झायां, इल्म जे हासिल करण जा 2 तरीक़ा आहिनि।
हिकिड़ो वॾा माण्हू जेके इल्मु यूनिवर्सिटियुनि जे अंदरि हासिल कंदा आहिनि, ॿिया तव्हां इहो जेके हिननि मुलनि वटि वही लिखनि ते वही ऐं हिननि चिटाइनि ते वही मदारस जे अंदरि इल्मु हासिल करण जी कोशिशि करियो था। ॿ तरीक़ा आहिनि, हिकिड़ा बच्चा हेॾा छॾींदा आहिनि, ॿिया बच्चा होॾा छॾींदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां जाचींदा त हिते जेको बच्चो मदरसे में हूंदो आहे हाफ़िज़ थींदो या आलिम थींदो या मुफ़्ती थींदो या आमिल वञी थींदो, नेकोकार वञी थींदो, इहा लाइन जेकॾहिं तव्हां छिकींदा त पैगंबर ताईं अची बीहंदी। इहा लाइन छिकींदा त पैगंबर ते बीहंदी। हाफ़िज़ हुजे उहो जेको पैगंबर जो क़ुरान यादि करे, आलिम हुजे उहो जेको पैगंबर जे अक़वाल ऐं अहादीस खे यादि अची करे, मुफ़्ती उहो हुजे जेको पैगंबर जे दीन जे मुताबिक़ फ़तवा अची ॾे, आमिल उहो हुजे जेको पैगंबर जे सुन्नत जो मुतबे अची बणिजे, सहाबी उहो हुजे जे ईमान सां पैगंबर खे ॾिठो हुजे। इहो तव्हांजो ताल्लुक़ मदीने सां ऐं मदरसा जोड़ीनि था, तव्हांजो ताल्लुक़ पैगंबर इस्लाम सां जोड़ीनि था। ऐं नबूवत जो इल्म जो मर्कज़ पैगंबर जी ज़ात आहे, छो त नबी जी माना मुख़बिर ख़बर जो ताल्लुक़ इल्म सां हूंदो आहे, त इल्म जो ताल्लुक़ पैगंबर जे ज़ात सां आहे। होॾा जेकॾहिं तव्हां छॾींदा, डॉक्टर पैदा थींदा, LLB पैदा थींदा, PhD पैदा थींदा, गवर्नर ऐं वज़ीर पैदा थींदा, पर इन ताल्लुक़ खे जेकॾहिं मथे छिकींदे त बादशाह ते अची दंकनि। हू मलिक ताईं सिलसिलो पहुचे थो, ही नबूवत ताईं पहुचे थो, मलिक वरतला मिल्कियत खां हुते माल तव्हांखे मिलंदो। पैगंबर हिते नबूवत सां ताल्लुक़ आहे, नबी जी माना मुख़बिर हिते इल्मु मिलंदो, त सही इल्मु जेको आहे सो हिते मदारस जे अंदरि मिले थो, जेको नबूवत सां ताल्लुक़ तव्हांजो क़ाइमु करे थो। अगरि माल कोन्हे ऐं ॿिन्ही जे अंदरि फ़र्क़ु आहे। तव्हां मदरसनि में वेही जेकॾहिं सोचो था त असां वटि कार कोन्हे, असां वटि माल कोन्हे, असां वटि पैसा कोन्हे, असां वटि फलाणी शइ कान्हे, त तव्हां बेवकूफ़ आहियो। माल जे हासिल करण जे लाइ ही मदरसा थोरी हुआ, माल जे हासिल करण जे लाइ त कॉलेज हुआ, जिते तव्हांखे DC ऐं SP थियणो हो, जिते तव्हांखे गवर्नर ऐं वज़ीर थियणो हो, जिते तव्हां मुल्की खज़ाननि जा मालिक हुजो हा, जेको खपे सो खाओ आहे, जेको खपे सो पायो आहे, मुल्क खे भीग करियो आहे, उते इख़्तियार हो। हिते त कुझु बि कोन हो, बादशाह बंगले में रहंदो आहे, तव्हांजो ही इल्मु ताल्लुक़ नबी सां जोड़े थो, नबी झूपड़ी जे अंदरि रहंदो आहे, बादशाह वटि 100 जोड़ा हूंदा आहिनि, पैगंबर वटि 2 चादरियूं हूंदियूं आहिनि, बादशाह वटि बोरची हूंदा आहिनि जेके हज़ारे ताम तयारु कंदा आहिनि। पैगंबर जे घर जी हालत इहा आहे, मां नस्तौ के तो नारन शहरनि ऐं शहरनि, कॾहिं 2 महीना टांडो कोन भरंदो आहे, कॾहिं महीने जो महीनो टांडो कोन भरंदो आहे। बादशाह वटि इल्म ऐं गालीचा हूंदा आहिनि जिन ते आराम कयो वेंदो आहे। हिते वक़्तु असर अल हसीर वफ़ी जंबिही, हुज़ूर हज़रत उमर फरमायो, हुज़ूर जे घर में दाख़िल थियसि, खजी जे फड़नि ते सुता पिया हुआ, निशान बदन ते ॾिसण में पिया आया। मूं अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, कैसर ऐं किसरा दीन जा दुश्मन, तिन वटि अयाशी जे सामान जी खोट न आहे, तव्हां अल्लाह जा रसूल, अव्हां वटि बिस्तर बि कोन्हे जिते आराम करे सघो। फरमायूं तिलका कौमुन उज्जलत हसनातुहुम फी हयातिहिम दुनिया माली वले दुनिया वमा अना इल्ला का राकिबिन इस्तज़ल्लत तहत शजरत सुमरा। फरमायूं कैसर ऐं किसरा के जेको मिलणो हो सो अल्लाह जल्ल जलालहू दुनिया में ॾेई छॾियो। उन सम्झनि आख़िरत में उहे सुञा हूंदा, मुंहिंजो दुनिया सां कहिड़ो वास्तो, ऐं आख़िरत जो मुसाफ़िर आहियां। मुसाफ़िर न को मकान बनाईंदो आहे, न को बिस्तरो विछाईंदो आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे, उहा लाइन जुदा आहे, हीअ लाइन जेका आहे सा जुदा। हुते मलिक आहे, माल मिलंदो, हुते वेंदा माल जा वारस थींदा, पैसे जा वारस थींदा। हिते जेकॾहिं ईंदा त इल्म जा वारस थींदा। यूनिवर्सिटियुनि में माल मक़सूद आहे, इल्मु मक़सूद कोन्हे। हिते जेकॾहिं आहे त छा मक़सूद आहे, चओ इल्मु मक़सूद आहे। हाणे फ़ैसिलो तव्हां पाण करियो त माल वारी नेमत ऐं इल्म वारी नेमत, ॿिन्ही मां फज़ीलत कहिड़ी नेमत खे आहे। माल जी हिफ़ाज़त करणी पवंदी आहे, इल्मु ख़ुदि हिफ़ाज़त कंदो आहे। हिकिड़ो सुञो माण्हू लालकाने जे फुटपाथ ते सुतो पियो हूंदो, 10,000 रुपया जेकॾहिं हुनजे खीसे में हूंदा, कॾहिं बि सुम्हण जे लाइ तयारु कोन थींदो। इल्मु त हिफ़ाज़त कंदो आहे, क़ुरान यादि कए, हदीस यादि कए, ॾाढी कूड़ाए छॾे, नमाज़ कोन पढ़े, पर पोइ बि इहो इल्मु तोखे शर्माईंदो अची त जेको क़ुरान सीने में खणी पियो हले, इहो अमल तुंहिंजो हुनजे ख़िलाफ़ आहे। आख़िरकार इहो इल्मु कन मां झले हुनखे अल्लाह जे अॻियां झुकाईंदो। तंहिंजे करे हसन बसरी चयो, चई तलब नल इल्म दुनिया फसार लिल्लाह, चई इल्म खे असां दुनिया जे लाइ पढ़ियो हो त दुनिया में माण्हू असांखे मुफ़्ती ऐं काज़ी चवनि, अल्लामो ऐं शेखुल हदीस चवनि, पर पोइ आख़िरकार इल्मु असांखे अल्लाह जो बनाए छॾियो। इल्मु त इंसान जी ख़ुदि हिफ़ाज़त कंदो। ही तव्हां वटि करोड़ रुपया माल थो अची बणिजे, हिकिड़ो माण्हू राति ॾींहुं महिनत में आहे, करोड़ रुपया माल आहे, मथां थका थियो, 4 गज कपिड़े जा खणी वियो, करोड़ पाण सां गॾु कंहिं क़िस्म जो कोन्हे, उहो हिते पियो आहे, 4 गज कपिड़े जा खणी वियो, इन माल ते ऐश ॿिए न अची कयो, ऐं क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे अॻियां जवाबदार थी भी हिसाब किताब हिनखे ॾियणो आहे। इन जे करे फरमायो वियो, अल कय्यसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत। अक़लमंद इंसान उहो आहे जो पंहिंजे नफ्स जो मुहासिबो करे, मरण खां अॻु में मौत जी तयारी करे। इहो अक़लमंद थोरी आहे जेको करोड़ छॾे ॿियनि जे लाइ वञे, पाण क़यामत जे ॾींहुं मोचड़ा खाए। माल हिते हूंदो, हिते करोड़पति लालकाने जो कराची वेंदो त पैसो हुन सां गॾु कोन्हे।
अरबुस्तान में तो पैसो गॾु कोन्हे, पर हीउ हाफ़िज़ क़ुरान जो वेठो आहे, लालकाणे में आहे तब हाफ़िज़ आहे, कराची में आहे तब हाफ़िज़ आहे, मदीने में आहे तब हाफ़िज़ आहे। इज़ा उदखिलल मय्यतु फिल क़ब्र, पर जॾहिं क़ब्र में दाख़िल कयो वेंदो तब क़ुरान हिन जे सीने में आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त क़ब्र जे अंदरि इहो क़ुरान सीने खां निकिरी मथे खां अची बीहंदो, अल्लाह खे अर्ज़ कंदो परवरदिगार आलम हिन बाने ज़बान सां मूंखे पढ़ियो आहे, अखियुनि सां मूंखे ॾिठो आहे, कननि सां मूंखे ॿुधो आहे, अतो अज़ेबो अब्दक हाज़ा, हिन बाने खे अज़ाब न कर फयो शफ़ो, अल्लाह जी क़ुरान करीम खे जी सिफ़ारिश क़बूल करे क़ब्र जो अज़ाब नथा माफ़ करे छॾनि। हिते नौकरियूं तव्हांजे डीसीनि वटि हूंदियूं आहिनि, एसपीनि वटि हूंदियूं आहिनि, पर उते जन्नत में दाख़िल थियण जा सर्टिफिकेट हिननि हाफ़िज़नि वटि ऐं आलिमनि वटि हूंदा। हिनखे इख़्तियार हूंदो त 10 बाक़ी पाण सां गॾु जन्नत में खणी वञो जेके बि हुजनि। अव्हांजो मक़सदु दुनिया थोरी आहे, इहा त हक़ीर शइ थी अची वञे। माल सां गादलो त मिली सघे थो नरम, पर माल सां आराम त नथो मिली सघे। ऐनक त मिली सघे थी, पर नज़र त माल सां नथो मिली सघे। माल सां कार त मिली सघे थी, पर जन्नत त माल सां नथी मिली सघे। सुठा खाधा त माल जे करे तयारु करे सघो था, पर सिहत त नथी मिली सघे। जेकॾहिं जन्नत मिले थी, तक़वा मिले थी, सुकून मिले थो, त इहो इल्म सां मिले थो। माल सां इहे शयूं थोरी मिलंदियूं। केॾा करोड़पति आहिनि, शुगर जा बीमार आहिनि, ब्लड प्रेशर जा बीमार आहिनि, जॾहिं उन्हनि जे घर में खाधा रधबा आहिनि कुकड़, त उन्हनि जा नौकर खाईंदा आहिनि, फिकी दाल पाण सेठ खाईंदो आहे। सिहत त माल सां नथी मिली सघे। कार में चढ़ी लालखाने खां कराची त पहुचंदे, पर कोई अहिड़ो एयरपोर्ट आहे जितां जन्नत जी टिकट मिली सघे। हे त उहे एयरपोर्ट आहिनि जितां जन्नत जी टिकट मिले थी, जेके बाने जो ताल्लुक अल्लाह जे ज़ात सां जोड़ीनि था। तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो अल्लाह थी तव्हांजो इंतिखाब कयो आहे। सम्झ, अल्लाह जल्ल जलालहू जेकॾहिं बाज़ार में तव्हांखे रखी ॾे तब मर्ज़ी जो मालिक हो, जेको शागिर्द आहे उन ते वॾी महिरबानी अल्लाह जी आहे त पंहिंजे उलूम नबूवत जे लाइ परवरदिगार आलम उन जो इंतिखाब अची कयो आहे। तंहिंखां पोइ हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां थो, यादि रखी ॾियो। कहिड़ी ॻाल्हि? तव्हां हे जेके वॾा माण्हू पिया ॾिसो, उन्हनि खे उहो चैन ऐं सुकून कोन्हे जेको तव्हांखे अल्लाह सां ॾिनो आहे। फारूक बराबरि इस्लामाबाद में वेठो आहे, तव्हांखे तमन्ना हूंदी त कराची फारूक लगारी थियूं हा या बेनज़ीर जहिड़ा थियूं हा, वज़ीर आज़म थियूं हा, पर तव्हांखे पतो आहे हो के पेशाब खाने में घरण जे लाइ तयारु कोन्हे जेसि ताईं फौजी टेस्ट करे त बम रखियलु कोन्हे। हीउ छोकिरो वेठो आहे, कॾहिं पटाड़ छोड़ण में हिनखे देरि थी आहे। 10 खाधा रधा पिया आहिनि 1000 रुपयनि जा, पर जेसि डॉक्टर टेस्ट न कई आहे त न कुकर में ज़हर कोन्हे, मच्छी में कोन्हे, फुटी में कोन्हे, हलवे में कोन्हे, तेसि ताईं खाइण जे लाइ तयारी कोन थो थिए। हे त हिकिड़ो वटो कोपर जो हूंदो आहे, वाङण जो बोड़ हुन में, दाल हुन में, मुंडनि जो बोड़ हुन में, चरके जो बोड़ हुन में, गोश्त जो बोड़ हुन में, 20 बोड़ हिकिड़े वटे जे अंदरि हूंदा आहिनि। डॉक्टर साहिब चए मतां खाओ मरी पओ, पर हे खाई पी ॾाड़ीअ ते हथ उगी जेके हिन मस्जिद जे निख ते सुम्हंदा आहिनि। इहो सुकून आसिफ खे बेनज़ीर साहिब नसीब नथो थिए जेको हिननि खे थिए थो। हिते अल्लाह बेज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, ख़बरदार जेकॾहिं इत्मीनान आहे त उहो अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि। इंसान जॾहिं अल्लाह जो ज़िक्र करे थो, मालिक सां ताल्लुक़ ॻंढे थो, त दुनिया जी का परवाह कान हूंदी आहे, पोइ सुकून हूंदो आहे, पोइ इत्मीनान ईंदो आहे। त इहो सुकून ऐं इत्मीनान अल्लाह जल्ल जलालहू तव्हांखे ॾिनो आहे। हुननि खे सुकून किथां आयो? हो त बंगलनि में सुता पिया आहिनि, पर 100 माण्हुनि जी निंड फिटाइनि था त मतां असांखे केरु हमिलो करे। तंहिंखां पोइ नरम गादला आहिनि, पर 81 खां सवाइ निंड नथी अचे। तव्हांखे कॾहिं 81 खाधी आहे? कॾहिं माण्हू लठ खणी बीठो आहे हिते त मौलाना सुतो पियो आहे, मथां केरु मारे वञे त लठ खणी थो ॿिया का बि ॻाल्हि कान्हे। ऐं अॼु तव्हांखे आउं ॿुधायां थो, मौली साहिब नाराज़ थींदा आहिनि त नसीरुल्लाह बाबर असांखे दहशतगर्द थो चवे। दहशतगर्द चवे या छा बि चए, इहा उनजी ज़बान कोन्हे, अमरीका जी ज़बान आहे। अमरीका जो असांखे दहशतगर्द चवणु इहो दलील आहे त अमरीका कॉलेज वारनि खे पंहिंजो पुटेलो सम्झे थो। अॼु बि जेकॾहिं हुनखे डपु आहे त हिननि मुलनि खां जेके हिन मदरसनि में तॾहिं त वेही पढ़नि था। पोइ घोड़ा घोड़ा हुनजी आहे त दहशतगर्द आहिनि, बुनियाद परस्त आहिनि, फलाना आहिनि फलाना आहिनि फलाना आहिनि। घोड़ा घोड़ा इन जे करे पियो करे त डपु हिन में आहे। छो त अमरीका खे डपु जज़्बे जिहाद मां आहे। जज़्बो जिहाद जो दिलि में पैदा करण वारो दीन इहो इस्लाम आहे। अॼु बि असांजा मसाइल मुंझियल आहिनि। इहा मुंझाया कहिड़ी ॻाल्हि आहिनि त जिहाद असांजे अंदरि कोन्हे। जेकॾहिं जज़्बो जिहाद जो हुजे हा त मसाइला हल आहिनि। 313 ॼणा जंग बदर में अची बीठा आहिनि, न को हथियार आहिनि, न को सामान आहे, न को खाधो पीतो आहे। काफ़रनि जी ताक़त टीवी आहे। अल्लाह जो रसूल ॾिठी त हिननि ग़रीबनि खे बेहथियारनि खे मूं अज़ीम ताक़त जे मुक़ाबले में आंदो आहे। उथी बीठा फरमायूं तव्हांजी मर्ज़ी हुजे त मदीने वापसि हलूं, तयारु थी तंहिंखां पोइ अची मुक़ाबिलो कयूं। तव्हांखे जेकॾहिं माण्हू कश्मीर वठी हले, पोइ ॾिसो त हिंदुस्तान जूं तोबूं असांजे सीननि खे साम्हूं आहिनि। पोइ उते जेकॾहिं कमांडर चए त वापसि हलूं, तयारु थी अचूं, त उनखे चवण जी बि देरि कान पवंदी आहे, ऐं अॻु में भॼी ईंदा।
पर हेॾी ताक़त बीठी आहे। हज़रत मिक़दाद बिन असवद उथी बीठो, आईना हो तदरिफ़ाने, अखियुनि मां नार वांगुरु लुड़क पिया वहनि। चई या रसूल अल्लाह, तयार थी उहो अचे जेके जीअण जो शौक़ु हुजे। असां बचा ऐं वतन छॾियो आहे फ़क़ति इन जे करे त तुंहिंजे कदमनि में पंहिंजी जान क़ुर्बान करियूं। न कातिलो अन यमीनिक व अन शिमालिक व अन अमानिक व अन खल्फिक वला नक़ूलु कमा क़ालतिल यहूद लिमूसा इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। असीं तव्हांजे अॻियां ऐं पोयां खॿे ऐं सॼे पासे जान ॾियण खे फ़ख़्रु महसूस कंदासीं। असीं यहूदी थोरी आहियूं जिन मूसा खे चयो त तूं ऐं तुंहिंजो ख़ुदा वञी विढ़ो, असीं हिते वेठा आहियूं। ऐं क़ुर खे चवणो पियो त लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला, बदर जे मैदान में तव्हां कमज़ोर हुआ पर अल्लाह सी तव्हांजी मदद अची कई। हज़रत साद खे 3 तीर लॻा, वॻी रमक पोयां पसा हुनजे अंदरि आई। हुज़ूर हुनजे मथे खां अची बीठा आहिनि, फरमाइनि था आओ सेनी या सादो, ऐं साद तूं मोकिलाइण वारो आहीं, वसियत करणी हुजे त वसियत कर। ॻाल्हाई कोन उहो उघाड़ो बदन जंहिंमें तीर पए वस्त हुआ, कोसनि पथरनि ते घिसकाए घिसकाए पंहिंजो मथो हुज़ूर जे कदमनि में रखई। वज़ालिक मां त मने थो, चई या रसूल अल्लाह, वसीयत करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे अरमान कोन थींदो त हिन लाशे खे कफन मिलंदो या कोन मिलंदो, माण्हू मूंखे दफ़न कंदा या जानवर खाई वेंदा। मूंखां मथे कहिड़ी माउ जो पुटु ख़ुशनसीब आहे जंहिंजा पोयां पसा आका जे कदमनि में क़ुर्बान थी रहिया हुजनि। जेका तमन्ना हुई सा पूरी थी, जेका तमन्ना हुई सा परवरदिगार आलम छा कई? पूरी कई। त इहो जज़्बो जिहाद जो ॾेखारण वारो कैसर ऐं किसरा खे शिकस्त ॾियण वारा उहे सूटेट ऐं बूटेट कोन हुआ, पुठनि उघाड़ा ऐं गोॾियुनि ॿधण उठनि जा धराड़ हुआ। ल तख़्त हुन कुनूज़ कैसर व किसरा वल तुनफ़िकुन्नहुमा फ़ी सबीलिल्लाह। दुनिया मज़ाक़ कयो सम्झनि, पर नबी जी फरमायो व इन सिवारे किसरा ल युल्बसाने सोराक, सम्झनि फरमाईंदा किसरा जो ताज उन जा कंगण मुंहिंजे साहबी सोराक खे पाराया वेंदा जेको उठनि जो धराड़ हूंदो। जॾहिं हज़रत उमर वटि किसरा जो ताज आयो, हज़रत सोराक जे मथे में विझी सजदे में किरी पियो, चई परवरदिगार आलम, काल दुनिया मज़ाक़ कंदी त बदली दुनिया जे सुपर ताक़त खे कीअं फतह कंदा। अॼु पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रही आहे त किसरा जो ताज मदीने जो धराड़ थोड़े रहियो आहे। याद अज़ीम ताक़त अॼु बि डप आहे। जेके कॉलेजनि में पैदा थियनि था से अमेरिका जा पुटेल आहिनि। तव्हांजे चयो तुंहिंजो ताल्लुक रसूलुल्लाह सां आहे, जंहिंजो ताल्लुक रसूलुल्लाह सां आहे तंहिंमें कॾहिं न कॾहिं इंशाअल्लाह जज़्बो जिहाद जो ज़रूरी ईंदो। ईमानी गैरत ज़रूरु पैदा थिए। ईमानी गैरत जे करे तव्हां कामयाब थी सघो था। तव्हां ईअं न सम्झो त असां वटि कुझु बि कोन्हे, अवां वटि सभु कुझु आहे। जेको मिलणो हो अवां सम्झ मल्लम यतगन्न बिल क़ुरान फलैस मिन्ना, फरमाई त जंहिंखे अल्लाह जल्ल जलालू ॿियो कुझु बि न ॾिनो, फ़क़ति क़ुरान वारी दौलत ॾिनी, पोइ बि जेकॾहिं हुन पाण खे शाहूकार न सम्झो त इहो बेनसीब क़यामत जे ॾींहुं असांजे जमात मां न आहे। तो वटि कार ऐं बंगलो कोन्हे, तुंहिंजे सीने में क़ुरान आहे, हू दुनिया जो ख़ज़ानो आहे, हे ख़ुदा जी अर्श अज़ीम जो ख़ज़ानो आहे। ये अल्लाह जे अर्श अज़ीम जो ख़ज़ानो आहे। इहो जेकॾहिं मिले त इन खां पोइ कंहिंजी परवाह कंहिं क़िस्म जी कोन्हे। तव्हां छो कंहिं वॾेरनि जे पोयां या ऑफिसरनि जे पोयां चमचागिरी करण जी ज़रूरत कोन्हे। क़ुरान करीम अल्लाह जो कलाम आहे, उनजी सिफ़त आहे, इहा वॾी उनजी इनाम आहे जो उनखे तव्हांजे सीने में रखई। जीअं अल्लाह जी ज़ात इज़त वारी, तीअं उनजी सिफ़त कलाम जी बि इज़त वारी जंहिं सीने में रखाईंदो आहे, अल्लाह सी उनजी इज़त कराईंदो आहे। फारूक जी इज़त तेसि ताईं आहे जेसिताईं कुर्सी आहे, कुर्सी ख़तम आहे त मुर्दाबाद आहे। मौलाना अली इमाम साहब अॼु बि इज़त आहे, मरण खां पोइ बि रहमतुल्लाह अलैह। हिन जी त इज़त दाइमी आहे। तव्हां इहो सम्झो त असांजी इज़त आरज़ी आहे, आरज़ी इज़त त हिननि जी आहे जेके दुनिया में मोतड़ा खाइनि था। तव्हांजी इज़त जेकॾहिं आहे त दाइमी आहे। ऐं इंशा अल्लाह जीअं अल्लाह हिन मदारस में तव्हांखे चूंडियो आहे, क़यामत जे ॾींहुं बि असांखे ज़लील कोन कंदो, रुसवा असांखे न बनाईंदो अल्लाह जल जलालू। सम्झ मुंहिंजा दोस्तो, इन इल्म दीन खे पढ़ण जे लाइ कोशिश पूरी करियो, महिनत जेका असां करियो। तंहिंखां पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अक़ल सेखारण वारो इल्म बि इहो आहे। छो त दुनिया में वॾे में वॾो अक़लमंद जेकॾहिं आहे त अल्लाह जो रसूल आहे। जेके उन जे दीन जे पढ़ण वारा आहिनि से ई वॾा अक़लमंद। हे वीचारा सूट ऐं बूट पायो वारो बदा करे पिया हलनि, तव्हां सम्झो था वॾा अक़ल वारा आहिनि। इन्हनि जहिड़ो चरियो चूटियो ॿियो केरु आहे कोन। आलमगीर जो दौर आहे, आलमगीर जी मुलनि सां घणी मोहबत हुई। माण्हुनि चयो त हे इंजीनियर ऐं डॉक्टर वकील पिया हलनि, तिन खे तव्हां पुछो कोन था हे मियाँ जी जेके तिन सां घणो ख़्यालु आहे। चई बाबा हे उहो इल्मु पढ़नि था जेको अक़ल सेखारे थो। चयूं बादशाह कीअं इंजीनियर हो आहिनि, अक़ल मियाँ जी न वटि? चई हा, सुबुह मां फजर नमाज़ पढ़ी घर जे अॻियां अची बीठो, वॾो तलाउ, इंजीनियर खे सॾु कई। चई इंजीनियर साहब मसालो मुंझी पियो आहियां। चई कहिड़ो? चई हिन तलाउ जे अंदरि पाणी जा गिलास घणा आहिनि? इंजीनियर चयो त बादशाह हेॾो तलाउ मूंखे कहिड़ो पतो पाणी जा गिलास करा। चई खयो तव्हां वञो। कंज़ कुदूरी पढ़ण वारो शागिर्द तंहिंखे सॾु कई। चई मियाँ जी हेॾा अच।
अची बीठो चई तला जे अंदर पानी जा गिलास घणा आहिनि चई बादशाह तूं बेवकूफ़ आहीं चई छो चई तला तो मूंखे ॾेखारियो पर गिलास कोन ॾेखारियो गिलास जे करे तला जेॾो हूंदो त हिकिड़ो तला जे अधु जेॾो हूंदो त ॿ तला जे चौथी पती जेॾो हूंदो त चार चई बादशाह गिलास लिकायो वेठो वञे तला खोलियो वेठो वञे मसालो हल कीअं थींदो ॿई शयूं पीढ़ीअ में आहिनि त मसालो हल थिए तॾहिं बादशाह चयो ॾिस अक़ुल सेखारण वारो जेकॾहिं इल्मु आहे त इहो ई इल्मु थो अचे तव्हां ते ॿी ज़िमेदारी कान्हे कहिड़ी ज़िमेदारी तव्हां ते कोन्हे त दीन जी हिफ़ाज़त करियो तव्हां चयो दीन सिखो हिफ़ाज़त अल्लाह जी ज़ात कई आहे असांजो दीन महफ़ूज़ बि मुकम्मल सॼी दुनिया बदिलजी वञे क़यामत ताईं रहंदो क़ुर पंहिंजे फ़साद ऐं बलागत में जेको 1400 साल अॻु में चैलेंज ॾिनो उहो अॼु बि क़ाइमु आहे न अरब हिन जो मुक़ाबिलो करे सघियो आहे न अजमी करे सघियो आहे तनकावी पंहिंजे तफ़सीर में लिखियो चई जर्मन जे अंदरि वियुसि उते ॿ वॾा अरबी जा प्रोफेसर ऐं माहिर तिन मूंखे चयो त मौलाना क़ुर जो एजाज़ कंहिंजा तव्हां अॼु बि क़ाइल आहियो चई अॼु बि क़ाइल आहियूं जीअं पहिरीं मौजूद हो केरु हुनजो मुक़ाबिलो नथो करे सघियो तीअं हींअर बि केरु नथो करे सघे की हींअर त दुनिया तरक़ी कई वई आहे क़ुर जहिड़ो कलाम ठही सघे थो तनकावी चयो मूं हुननि खे चयो त ॿ अरबी जा वॾा माहिर आहियो लोगत जा इमाम आहियो अवां जे अॻियां हिकिड़ो जुमिलो रखां थो तुंहिंजी अरबी ठाहियो सम्झ चई रख चई मूं हुननि खे चयो त आई ठाहियो अरबी त जहन्नम घणी कुशादी आहे हिकिड़े चयो त इन जहन्नम लफ़सियतुन ॿिए चयो लवसियतुन के चयो त लअरीदतुन पंहिंजा पंहिंजा जुमिला ठाही चई अवां जी अरबी ख़तमु थी चई ख़तमु थी चई हाणे जहन्नम जे वुसअत खे इन मज़मून खे क़ुर बयानु कयो आहे सो तव्हांखे ॿुधायां व यौम नक़ूलु लिजहन्नम हल इम्तलअत व तक़ूलु हल मिन मज़ीद हल मिन मज़ीद अल्लाह से फरमाए थो क़यामत जे ॾींहुं जहन्नम खे चवंदासीं त भरी आई या कान भरी आई चई हल मिन मज़ीद जेको आहे सो मुंहुं में विझो चई हल मिन मज़ीद जे लफ़्ज़नि खां मथे ॿियो को लफ़्ज़ आहे जंहिंसां कंहिं शइ जी कुशादगी ऐं वुसअत खे बयानु कजे क़ुर पंहिंजे फ़साद ऐं बलागत जे अंदरि बेमिसाल किताब आहे दुनिया हुनजो मुक़ाबिलो करे कंहिं क़िस्म जी नथी अॼु तव्हांखे डप आहे मुंहिंजा दोस्तो इल्मु पढ़ो तव्हांखे डप आहे सम्झ त मदरसनि खे कुल्फ पिया अचनि ताला पिया अचनि असांजो डॉक्टर साहिबु निज़ारो पियो करे ऐं चवां थो मदरसनि ते जेकॾहिं ताला ईंदा त तव्हांजे दिलियुनि ते त ताला नथा अची सघनि तव्हां खां मस्जिदूं त खसे सघनि था पर ख़ुदा जे ज़मीन खां तव्हांखे हटाए नथा सघनि हुज़ूर जे उम्मत जे लाइ फ़क़ति इहा मस्जिद थोरी आहे पूरी उहे ज़मीन जेका असां मस्जिद थी अची वञे तव्हां खां मदरसा खसे सघनि था पर इल्म ऐं क़ुर नथा खसे सघनि असांजो इल्मु कचो थियो ई तॾहिं आहे जॾहिं एयर कंडीशन ऐं पकनि कमर में फोनियुनि जे हेठां वेठा आहियूं जॾहिं असांजा बुज़ुर्ग खजियुनि जे वणनि जे हेठां पढ़ाईंदा हुआ तॾहिं पका आलिम हुआ जॾहिं एयर कंडीशन जे हेठां आया त इल्मु विसरी वियो इहे जेकॾहिं खणी वञनि त जाइयुनि जो तालुक माल सां आहे माल हुननि जे पेट जो आहे भले खणनि बाक़ी रहियो इल्म जो तालुक क़ुर सां आहे क़ुर हुननि जो पेट नथो खसे सघे अमेरिका क़ुर जो दुश्मन रूस दुश्मन चीन दुश्मन इन्हनि जी एटमी कुवतूं वॾे में वॾियूं यहूद जी दौलत पर इन्हनि जी पूरी कोशिशि इन्हनि जा बम दुनिया जे हिकिड़ी पकड़ाई 350 साल मुतहिद हिंदुस्तान ते मुग़लनि हुकूमत कई पर दिल्ली ऐं लाल किले खे उहे ॾींहं ॾिसणा पिया जो मुग़लनि जूं शहज़ादियूं हमायूं जे क़ब्रिस्तान जे अंदरि हुयूं कपिड़ा उन्हनि जा फाटी चुका हुआ उन्हनि जे पेरनि में कंदा हुआ ज़फ़र खे हथ में हथकड़ियूं हुयूं 4 फुट टंगिया पिया हुआ जिन खे केरु दफ़न करण वारो कंहिं क़िस्म जो कोन हो उन वक़्त में चई न किसी का हबीब हूं न किसी का रकीब हूं जो बिगड़ गया वो नसीब हूं जो उजड़ गया वो दियार हूं कोई मेरी मज़ार पे आए क्यों कोई 4 फूल चढ़ाए क्यों कोई आकर शमा जलाए क्यों मैं तो बेकसी का मजार हूं कितना बदनसीब है जफर दफन के लिए 2 गज जमीन भी मिल न सकी कुएं यार में तड़पी तड़पी मरी विया को पुछण वारो कोन हो असली हुकूमत करे आया त हिकिड़े अल्लाह जी आहे ॿी कंहिंजी बि न ही दीन तव्हांजो ताल्लुक कंहिंसां मिलाए थो असली हक़ सां कंहिंसां मिलाए थो जेको इल्म जो मरकज़ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे तंहिंजे ज़ात सां मदरसनि सम्झ इहे मदरसा दीन जा मरकज़ आहिनि हिन जी जेका तव्हां बचो छॾियो नियाणी छॾी इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं छुटकारो आहे मदरसनि खे आबाद करण जे लाइ जेका तव्हां ख़र्च कयो मदद कई उहा तव्हांजी कारगर थी अची वञे पैसो त खपण वारी शइ आहे अल्लाह जे रस्ते में न ॾींदा त का बीमारी अची वेंदी का बीमारी अची वेंदी ज़कात वॾा माण्हू कोन था कढनि ग़रीब कढनि पिया पर उनजी बि निकिरे पई कॾहिं अगवा थियो वञनि कॾहिं कैंसर जे बीमारी में आहिनि कॾहिं अखि फिटी पई आहे 12 लख ॾेई लंडन मां ठाराया कॾहिं कैंसर थी पियो 20 लख ॾेई अमेरिका मां ठाराया पैसो त उन्हनि जो बि खपे पियो पर असदका तो तुत फेल भला मदरसनि जूं ख़िदमतूं मुसीबतनि खे हटाए छॾींदियूं आहिनि इंसान खे आजियो पाक साफ़ रखनि बच्चनि खे छॾियो दीन पढ़नि इल्म पढ़नि क़ुरान करीम पढ़नि मदारस की ख़िदमत करियो अल्लाह खां दुआ आहे तव्हां ऐं असांखे दीन मोहम्मद ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हिन आख़िरी ऐं फितने जे दौर जे अंदरि अल्लाह साईं असांखे दीन ते मज़बूत ऐं सुन्नत ते क़ाइमु रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।